जो कोड़ो झूर ही जो कोड़ो झूर विढ़ंदे पियो वेड़े अञा नंदरे ॾाढ ते आण न मञे मूर सोचे वेठो दूर आंदड़ आण ॾीहड़ा दोस्तों पंहिंजे तकरीर शुरू करण खां अॻु में सैयद साईं जे नंढे सिपाही जी हैसियत सां हिन सैयद जे अंगण ते गॾु थींदड़ सिंध धरती जा गैरतमंद वारसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो अॼु पहिरियों दफ़ो मुंहिंजे रहबर सिंध साईं जीएमसे जे अंगण ते जिते आज़ादी जा तराना सिंधु देश जी आज़ादी जी ॻाल्हि सैयद जे फ़िक्र जी प्रचार थींदी आहे उते अॼु ही जेके गोलियुनि जा ठकाव पिया हलनि यकीनन मुंहिंजे रहबर सिंध साईं जीएमसे खे तकलीफ़ पहुती हूंदी अॼु खां पोइ क़ौमी तहरीक जे कारकुननि खे सैयद जे सिपाही जे नाते सां हिकिड़ी हिदायत थो कयो त अॼु खां पोइ असांजे क़ौमी फंक्शननि में या रैलियुनि में या सकाफ़ती ॾियारनि जे हवाले सां जीएसटी जो कारकुन को बि फ़ैर न कंदो ऐं हथियारनि जी का नुमाइश न कंदो छाजे करे सभिनी दोस्तनि खे इहो मालूम हूंदो त अक्सर करे असां पंहिंजा दोस्त विञाया आहिनि नवाब शाह में जीएसटी क़ौमी महाज जो कारकुन अली हसन अबू शहीद थी वियो लियारी में असांजो हिकिड़ो कारकुन पैरालाइज़ थी वियो ऐं सॼी सिंध में एतिरा केतिरा ई वाक़िया थिया आहिनि ही असां जेके पंहिंजे बचाव में हथियार खणी था वठूं इहे बि असां मजबूरी में था खणी वठूं त रियासत छुटी थी हाणे असांखे मारणु शुरू थियो आहे उन जे जवाब में था खणूं उन करे अॼु खां पोइ को क़ौमी कारकुन सभिनी ज़िलनि जा नुमाइंदा हिते दोस्त मौजूद आहिनि पंहिंजी रैलीअ में को बि ओपन हथियार खे न कंदो लाइसेंस जा हथियार पंहिंजी जान सां हुजनि जेतिरा क़ातिल हूंदा ओतिरो वधीक असराइता हूंदा उन करे अॼु खां पोइ ख़ुसूसन हिन पाक धरती ते असां इहा ॻाल्हि बर्दाश्त नथा कयूं जिन बि दोस्तनि पंहिंजे ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे अॼु उहा शइ पंहिंजे ज़हन मां हमेशह जे लाइ कढी छॾे महिरबानी ॿी ॻाल्हि अक्सर अख़बारनि में जीएसटी जे गॾिजण जूं बि ॻाल्हियूं हलियूं सालगिरह ऐं वर्सी जे हवाले सां बि ॻाल्हियूं काफ़ी ॾींहंनि खां गर्दिश कनि पयूं मूंखे पहिरें ॾींहुं साईं अमीर हैदर शाह फोन करे चयो हो त बाबा जे फिक्र जा पोइ लॻ जुदा जुदा टोलनि में आहिनि उन्हनि खे गॾण घुरां सैयद साईं जे
पगदार पुट खे इहा वर्दी ॾिनी त रहबर साईं जीएम सैयद जो सिपाही आहियां, तूं सैयद जो पगदार पुट रहे। ही साईं जे विछोड़े खां पोइ मां सभिनी खे गॾायो ऐं उहे सभु छॾे विया आहिनि। तूं चएं थो मूंखे गारियूं ॾिनो, मुंहिंजे ख़िलाफ़ अख़बारनि में लिखियो, क़ौमी तहरीक जे कारकुननि ते हमला कयूं, बूछाड़ूं कयूं, सॼी दुनिया जहान जो गंद असांजे विच कयूं। ऐं अॼु बि इहे चयो थो वञे साईं वरती अख़बारनि खां वठी वेंदे सभु दोस्त साहबी ॿिया ऐं असांजे सरमन अहमद मुगल साईं बि चयो त साॻी धरती साॻी ॿोली, पोइ बि असां छो टोली टोली। पर असां इहो ॿुधायूं था त सैयद जे विछोड़े खे असां ताक़त में ॾुख में तब्दील करे गॾु थी क़ौमी जदोजहद खे नवां रुख ॾिनासीं। के दोस्त सफ़र में छॾे विया, किन इल्ज़ाम हया, किन घटि वधि ॻाल्हायो, किन खूननि जा इल्ज़ाम हया। पर आउं अॼु सैयद जे हिन तॾे ते उन्हनि सभिनी खे माफ़ कयां थो। अचो ऐं सैयद रहबर आज़म साईं जीएम से जे जमायत में अची हिते वेही असां सां गॾु सालगिरह मल्हायो था, ॾींहं मल्हायो था। हालांकि जेके दोस्त अख़बारनि में इहे शयूं खणी था वञनि, उन्हनि कॾहिं बि मूंखे फोन करे न चयो त अचु त साईं जी सालगिरह गॾु कयूं। पर आउं फ़रोख़्तली जो मुज़ाहिरो कयां थो। जिन दोस्तनि हेतिरा साल कमु कयो, कंहिंखे 5 साल, कंहिंखे 4 साल, कंहिंखे 2 साल, उन्हनि जेको रिज़ल्ट ॾिनो आहे उहो साम्हूं रखनि। पर मां यकीन सां चवां थो त मां रहबर आज़म साईं जीएम सैयद जे हक़ीक़ी वाट ते हलंदे उन्ही जे फ़िक्र खे पाए तकमील ते पहुचाइण जे लाइ लखे माण्हू गॾु करे सिंधु देश जी आज़ादी जो नारो हणी वॾे वाके चयो, न खपे, न खपे पाकिस्तान, न खपे। और रिज़ल्ट ॾिनो आहे। सिंधी क़ौम जे ताक़त में, बद्धी में, जदोजहद में यकीन रखां थो। सैयद साईं जेका वाट असांखे वठाई आहे, उन वाट ते हलंदे आख़िरी हिनकीअ ताईं सिंधु देश जी आज़ादी तूं कंध कपाईंदासीं। जे कंध कढाए वञूं, छड़ी हणूं बि पोइ असांजे विच में मुंहिंजा भाइरो रहबर सिंध साईं जीएम सैयद सिंध जे हज़ारे सालनि जी शानदार तहज़ीब ऐं रवायतनि जो अमीन आहे, जंहिं असांखे सिंधूअ जी सानियत सेखारी। भली करे थियोम ही संग बारो चल थी, वञी केच ॾिठोम पुठीअ लॻे उनखे। रहबर सिंध साईं जीएम सैयद जी अॼु 107 सालगिरह आहे। ऐं सन जे सभिनी पांधीड़नि खे सैयद ऐं रहबर सिंध साईं जीएम सैयद जे आशिकनि खे मुबारकबाद ॾियां थो। ऐं तव्हांजा पेर चुमां थो जेके हिन रहबर जे अंगण ते कही अची उन सां मोहबत जो सबूत ॾिनो आहे। साईं जीएम सैयद पंहिंजे अमल, किरदार, फिक्र ज़रिए शऊरी तरह वेगाणी सिंध खे क़ौमी शऊर ॾिनो।
सिंध के सिंध जे शानदार माज़ीअ खां आगाह कयो, विसरियल तारीख़ी वरतो जंहिंमें रवादारी जो जज़्बो, बक़ाए बाहिमी जो उसूल, अदम तशद्दुद, मोहब्बत, अमन, बुलंद अखलाकी, गैरत ऐं हुब्बुल वतनियात ॾियारी। मौजूदा मुसीबतनि ऐं पुश्तहालीअ सबबि ॿुधाए रोशन मुस्तक़बल जी राह असांखे ॾेखारी। इन तरीक़े दुनिया लाइ इतिहाद इंसानी, अमुन आलम ऐं तरक़ी बनी आदम जो गस ॾसियो। सॼी दुनिया अॼु मुश्किलातुनि ऐं मुसीबतनि ऐं बदअमनी जे वर चढ़ियल आहे। ताक़तवर धुरनि तरफ़ां सियासी ग़लबो ऐं इक़्तिसादी फुरलत, कमज़ोर क़ौमुनि ते साम्राजी कब्ज़े सॼी दुनिया खे बदअमनी जी आमादगाह बनाए छॾियो आहे। त ॿिए तरफ़ मज़हबी इंतहा पसंदी दुनिया जे इतिहाद, इंसानी, अमुन आलम ऐं तरक़ी बनी आदम लाइ ख़तरा पैदा करे छॾिया आहिनि। मज़लूम क़ौमुनि जी आज़ादी, बक़ाए बाहिमी जे उसूलनि ज़रिए क़ौमुनि विच में लाॻापा ऐं मज़हबी इंतहा पसंदी जे ख़ात्मे सां दुनिया अमुन तरफ़ विखूं खणी सघे थी। सिंध जी आज़ादी ऐं पाकिस्तान जो ख़ात्मो दुनिया में अमुन पैदा करण जो बहितरीन ज़रियो साबित थी सघनि था। छाकाणि त सिंध पंहिंजे कंहिं बि दौर में मज़हबी इंतहा पसंदी जो गढ़ न रही आहे। सॼी तारीख़ी दौर में हिकु अधु दफ़ो मज़हबी असर हेठि अची थोरे ई वक़्त लाइ पोइ जल्द ई पाण संभाले वरितो आहे। सिंध हमेशह सेक्युलर सोच जी, जंहिंखे असीं सूफ़ियानी सोच चई सघूं था, जेका हक़ीक़त निज सिंधी मिज़ाज वारी सोच आहे, सिंध हमेशह उहा अख़्तियार कंदी रही आहे। ऐं पाकिस्तान पंहिंजे तारीख़ी दौर में निज मज़हबी इंतहा पसंदी वारो रवैयो रखंदो आयो आहे। पाकिस्तान न फ़क़ति पाण मज़हबी इंतहा पसंदी जो जुनूनी रवैयो अख़्तियार कयो आहे, पर आसे पासे वारनि मुल्कनि ऐं सॼी दुनिया में मज़हबी इंतहा पसंदी पखेड़ण में अहम किरदार अदा कंदो रहियो आहे। पाकिस्तान जो जनम मज़हब जे बुनियाद ते थियल आहे, जेको सरासर कूड़ ऐं धोखे ते ॿधल आहे। हिते हुकूमत खे इस्लामी लिबास पारायो वियो, सोशलिज़म जहिड़े इक़्तिसादी निज़ाम खे इस्लाम सां पेंट कयो वियो, कादियानियुनि खे अक़लियती फ़र्क़ो करार ॾेई मज़हबी शिदत पसंदी खे वधण ऐं बीजण ॾिनो वियो आहे। पाकिस्तान जा हुकुमरान पाण बि कॾहिं कॾहिं मज़हबी इंतहा पसंदी जो शिकार थींदा रहिया आहिनि, जंहिंजो मिसाल बेनज़ीर भुट्टो ऐं रूस चचनिया में केतिरनि बेगुनाहनि खे मौत जो खाज बणायो, अमेरिका में ट्रेड सेंटर जी तबाही, पूरे यूरोप, एशिया, अफ्रीका, पाकिस्तान तरफ़ां पखिड़ियल मज़हबी इंतहा पसंदी बदअमनी सबबि बणिजी रही आई आहे। अञा बि जेकॾहिं आलमी क़ुवतनि
पंहिंजी अख न पटी ऐं पाकिस्तान खे तोड़ण ऐं सिंध खे आज़ाद कराइण में को किरदार अदा न कयो त दुनिया में सुकून ऐं अमन जो साह खणी न सघंदा। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजो रहबर आज़म साईं जीएन सैयद हमेशह अदम तशद्दुद जी ॻाल्हि कई आहे। रहबर साईं जीएन सैयद जा काफ़ी मिसाल आहिनि। हिकिड़ो डॉक्टर न्याज़ नालाणी तव्हांखे पढ़ी ॿुधायो त साईं तशद्दुद खे हमेशह रद्द कयो आहे। अॼु के दोस्त तशद्दुद जी राह वठी क़ौमी तहरीक खे घटि करणु घुरनि था। उन्हनि दोस्तनि खे जवाहरलाल नेहरू जे आत्म कथा जा उहे लफ़्ज़ यादि ॾियाराईंदुसि त बेअसर ऐं खुफ़िया कार्रवायूं क़ौमी तहरीक लाइ असराइतियूं नथियूं थी सघनि। उन में अहिड़ो किरदार अदा कंदड़ दोस्त क़ौमी तहरीक ॾांहुं संजीदा रवैयो अख़्तियार कनि। असीं सिंध जे आज़ादी जे लाइ कालद कराची में लखे माण्हू गॾु करे दुनिया जे आलो सिंधू देश जी आज़ादी जो केस रखियो ऐं ऐलान कयां थो त हिन साल जे आख़िर में किरोड़ माण्हू कराची जे रोशन रस्तनि ते मार्च करे सिंधू देश जी आज़ादी जो केस पूरी दुनिया ताईं रखंदा, जंहिंजी तारीख़ जो ऐलान रहबर सिंध साईं जीएन सैयद जे वरसी ते कयो वेंदो। मुंहिंजा भाइरो, अॼु पंजाबी साम्राज साज़िश तहत क़ौमी तहरीक जे कारकुननि जे ख़िलाफ़ साज़िशूं पियो करे। गोलार्जी में माजिद मेमण खे शहीद कयो वियो त कंहिं बि पंजाबी जे ख़िलाफ़ का एॾी वॾी कार्रवाई न थी। जॾहिं गोलार्जी में पंजाबी हो त असांजे कारकुननि जा घर बेदोज़ कया विया। फौज जे तइदाद में, फौज जी सरपरस्ती में, रेंजर्स जी सरपरस्ती में असांजे कारकुननि जी गिरफ़्तारी कई थी वञे। असीं पंजाब साम्राज खे ॿुधायूं था त तॾहिं हथ वठी कॾहिं नारापुर में, कॾहिं गुलशन हदीद में, कॾहिं किथे अहिड़ो माहौल पैदा करे रहिया आहियो। पर असीं तकलीफ़ वारा ॾींहं गुज़ारनि था, पर हुक्मराननि खे को शर्म कोन्हे को। सिर्फ़ इक़्तिदार खे बचाइण जे लाइ पूरा आहिनि, पर सिंध ॾांहुं हुननि वारो साॻियो ई रवैयो आहे जहिड़ो 73 में हुयो या उन खां पोइ जेके हुकूमतूं पीपुल्स पार्टी जूं आयूं आहिनि। हर किले खां किलो कमु हिननि पीपुल्स पार्टी खां वरितो आहे। अॼु ज़ुल्फ़ाराबाद था ठहनि, धारियुनि खे वसाइण जूं ॻाल्हियूं पयूं थियनि। कराची सिंध जी दिलि आहे। कराची में सिंधी माण्हुनि खे रहण नथो ॾिनो वञे। लखे मुतासिरीन थी आया, पाण सरकार चयो त रहाईंदासीं, पर उनखे रहाइनि कोन था। ॿिए तरफ़ कराची जे रोडनि ते रोज़ बेगुनाह माण्हू क़तल थियनि पिया। असां उन्हनि खे वॾे वाके चऊं पिया त सिंध अमन जी मोहबत ऐं प्यार जी धरती आहे। सिंधी क़ौम कंहिंखे गासिब खे, लुटेरे खे, दहशतगर्द खे इहा इजाज़त न ॾींदी त असांजे धरती जे मथां तशद्दुद वारी राह अख़्तियार करे, इंतिहा पसंदी वारी राह अख़्तियार करे। हुकूमत खे ख़बर हुजणु खपे त टारगेट
टारगेट किलिंग कंदड़ तव्हां पाण आहियो, तव्हां जूं एजेंसियूं आहिनि। जिन शहीद मुश्ताक कासकेली खे शहीद कयो, असां सोगा करे सरकार जे हवाले कयासीं, पर उन्हनि खां पुछण जे लाइ तयार न आहिनि। उहे एजेंटनि जा एजेंट ISI जा ऐं मिलिट्री जा माण्हू आहे। उन करे असां चऊं था त टारगेट किलिंग खां वठी जेका सिंध जे अंदरि मदमनी अगवा ढाला ततलोहार कबीलाई तकरार सभु एजेंटनि जी चाल आहे, जिन सिंधी माण्हुनि खे मुश्किलातनि में वकोड़े छॾियो आहे। जहिड़ा कबीलाई फसाद घर घर में जहिड़ो माण्हू पंहिंजी जान जी सलामती में पूरा आहिनि। इन करे जीअं हुकूमी मामलनि ऐं मसइलनि खां उन्हनि जो तवजो ऐं ध्यानु हटल रहे। साम्राजी साज़श खे सिंध जे माण्हुनि खे सम्झणु खपे। ऐं हिन सन जे पास धरती तां इहो सिंध जे अंदरि कबीलाई तकरार कंदड़ धुरनि खे इहा अपील कंदे त सिंध जे वास्ते सैयद जे वास्ते पंहिंजा तकरार झेड़ा कबीलाई ॿेड़ियूं ख़तम करे सिंधू देवी जे हिन पाड़ी वारे ॻाढ़े झंडे हेठां गॾु थी सिंध जी मालिक खे वापसी करे आज़ाद सिंध जो नारो हणो ऐं उन में क़ौमी तारीख़ पंहिंजो जेको घोड़बल किरदारु आहे उहो ईमानदारी ऐं सचाई सां अदा कंदी। ऐं ख़ुशूसी तरह जीअं पंहिंजे कारकुननि खे इहा हिदायत जेका हिदायत मुंहिंजे पार्टी जो जनरल सेक्रेटरी आसिफ बालानी तव्हांखे करे वियो आहे त अॼु खां पोइ कारकुननि जे हथनि में हथियार जे बजाए रहबर आज़म साईं जीएम सैयद जा किताब हुजनि, फिक्र जे फैलाव जे लाइ तव्हां पढ़ो वेड़ थींदी। पर असां पंहिंजे मर्ज़ीअ वारी वेड़ वणंदासीं, असां कंहिंजा दलाल थी कंहिंजी वेड़ कोन वणंदासीं। सिंध जा सैयद जा सिपाही आहियूं, जॾहिं बि वक़्तु आयो धरती मां जे मथां सिर ॾिबो कुॾी काहे ॾींदासीं। उन करे असां सम्झूं था त ही जेका आवाम ताक़त ऐं क़ुवत आहे इहा ई असांखे सही तरह पंहिंजो लाभ ॾेई सघंदी। उन करे मज़हबी इंतहा पसंदी जे ख़िलाफ़ जीअं सिंध क़ौमी महाज सिंध जे अंदरि हिकु मूवमेंट शुरू कई आहे रहबर सिंध साईं जीएम सैयद जे हुकूमत ऐं सिंध खे असां फाल कंदासीं, छाकाणि त सिंध सूफ़ियुनि जी ज़मीन आहे। हितां जे शारनि चयो आहे त मज़हबनि मुल्क में माण्हू मुझाया, शेखी पीरी बुज़ुर्गी बेहद बुलाया के निवड़ी निमाज़ूं पढ़नि सिंध मंदर वसाया और आदो कीन आया अकुल वारा इश्क जे। ही इश्क वारनि जी धरती आहे। तॾहिं त मुंहिंजो साईं चवंदो त इश्क सारो इस्लाम मज़हब मोहबत ऐन मुबारक। हिन इश्क जे पैगाम खे, हिन पैगाम सिंध खे हाणे ॻोठनि में ॿाराड़ियुनि में कॉन्फ्रेंसूं कराईंदासीं। उन करे इहा ज़िमेवारी असांजे कल्चरल शोबो ऐं असांजो साईं मुनीर हैदर शाह जी अॻुवाणी में बाक़ाइदे दरगाहनि ते कॉन्फ्रेंसूं कराइबो, सेमिनार कराइबा, मेला लॻाइबा ऐं बुनियाद परस्ती ऐं मुलाहियत जे ख़िलाफ़ सिंध जे माण्हुनि जो जेको बुनियादी तरह जेको उन्हनि जे रगनि ऐं खून में सेक्युलरिज़म समायल आहे उन शइ खे हथी विछाई वेंदी। तव्हांजी महिरबानी। आख़िर में आउं इहो चवंदुसि त रहबर तुंहिंजे मार्ग ते नज़रुनि खे झुकाए हलियासीं, जा मिटी तुंहिंजे मार्ग जी सा माथे लाए हलियासीं। अॼु तव्हांखे हीअ चवनि हिन सिंध खे सिंधू देश न चयो, असीं दीवाना हिन धरती जा दस्तूर बनाए हलियासीं। महिरबानी साईं।